अस्सलाम वालेकुम सभिनी दोस्तनि खे मुंहिंजो सलाम। दोस्तो, अॼु मां तव्हांखे कुझु कंप्यूटर जे मुतालिक़ कुझु शॉर्टकट कीबोर्ड जा जेके शॉर्टकट कीज़ आहिनि उहे ॿुधाइण वारो आहियां, जेके तव्हांजे लाइ जेकॾहिं तव्हां कंप्यूटर सिखणु चाहियो था त हीअ तव्हांखे शॉर्टकट कीबोर्ड कीज़ लाज़िम सिखणु घुरिजनि। जेके बि नवां सिखंदड़ आहिनि, शागिर्द आहिनि, स्टूडेंट आहिनि, त अचो त ॾिसूं त कंप्यूटर में जेकॾहिं तव्हां नॉर्मली तव्हां वटि कंप्यूटर खुलियल आहे ऐं तव्हां विंडोज़ यूज़र आहियो त पोइ विंडोज़ जा जेके नॉर्मल कीबोर्ड शॉर्टकट्स हूंदा आहिनि, मां उन्हनि मां कुझु तव्हांखे अॼु ॿुधाइण वारो आहियां। सभ खां पहिरियां त हिकिड़ो कीबोर्ड ते ई ॾिनल हूंदो आहे बटण, ही विंडोज़ जो बटण। जेकॾहिं तव्हां हिन खे प्रेस कंदव त तव्हां वटि विंडोज़ जो मेन्यू खुली ईंदो। दोस्तो, कंप्यूटर ईअं ई आहे जीअं मोबाइल आहे। कंप्यूटर हिकिड़ो डेस्कटॉप कंप्यूटर हूंदा आहिनि, हीअ टावर कंप्यूटर आहे, हिकिड़ा डेस्कटॉप हूंदा आहिनि सुम्हियल, हिन जा मुख़्तलिफ़ क़िस्म थियनि था। ऐं मोबाइल बि तव्हांजो हिकिड़ो कंप्यूटर आहे। जीअं तव्हां मोबाइल हलाइणु सिखी वठो था, सिखी विया आहियो, मोबाइलनि में बि वरी ॾिसो, पहिरियां बटणनि वारियूं मोबाइलियूं ईंदियूं हुयूं, उन खां अॻु में टेलीफोन हुई, त दुनिया तरक़ी करे करे किथे पुॼी आहे। पर कंप्यूटर जो इस्तेमालु पंहिंजो आहे ऐं मोबाइल जो इस्तेमालु पंहिंजो आहे। पंहिंजो मतिलबु अलॻि अलॻि ॿिन्ही जी इस्तेमाल जी जेको आहे ॿिन्ही जो इस्तेमालु अलॻि अलॻि आहे। त जेके शयूं कंप्यूटर ते असीं करे सघूं था, उहे शयूं असां मोबाइल ते नथा करे सघूं। त सभ खां पहिरियां हिकु दफ़ो वरी ॿीहर मां तव्हांखे ॿुधायां, जेकॾहिं तव्हां विंडोज़ यूज़र आहियो ऐं तव्हां कंप्यूटर ते हिन बटण खे दॿायो त तव्हांजे अॻियां हीअ विंडोज़ जो मेन्यू खुली ईंदो। पोइ भली तव्हां विंडो कहिड़ी बि हलायो था, विंडोज़ 10 हलायो था, विंडोज़ 11 हलायो था, ॿिन्ही में इहो ऑप्शन साॻियो ई आहे। अच्छा, उन खां पोइ जेकॾहिं मूं वटि हीअ विंडोज़ खुलियल आहे, हीअ विंडो खुलियल आहे, हिनखे मां बंदि करणु चाहियां कीबोर्ड जे ज़रिए, त मूंखे जेको आहे सो हिकिड़ो मिंट मां, छो त मां पंहिंजे चैनल ते कमु करे रहियो आहियां, मां हिन विंडो खे फ़र्ज़ु कयो, मां हिन विंडो खे माउस सां बंदि कयां। जेकॾहिं माउस सां बंदि करणु चाहियां त हीअ ॾिसो, मूंखे माउस यूज़ करिणो पवंदो ऐं मां वञी करे हिनखे हितां जेकॾहिं हिनखे एक्स खे दॿाईंदुमि त हीअ बंदि थी वेंदी। पर मां चाहियां थो मां कीबोर्ड सां ई कीबोर्ड जे ज़रिए हिनखे बंदि कयां, त उनजे लाइ शॉर्टकट की कहिड़ी हूंदी आहे? अल्टर F4 जेके फंक्शनल कीज़ हूंदा आहिनि कीबोर्ड जा, उन्हनि ते अल्टर F4 तव्हां प्रेस कंदव। हाणे मुंहिंजो अल्टर F4 दॿायो, ॾिसो उहा विंडो बंदि थी वई। ऐं उन खां पोइ जेकॾहिं हीअ जेको तव्हां वटि हीअ विंडो खुलियल आहे ऐं तव्हां चाहियो था तव्हांजा जेके बि तव्हांजा हिन में जेके बि शयूं खुलियल आहिनि कंप्यूटर ते, उन्हनि खे तव्हां जेकॾहिं चाहियो था त मां उन्हनि खे हिकु ई जेको आहे दफ़े सां उन्हनि सभिनी खे मां मिनिमाइज़ करे छॾियां। मिनिमाइज़ करण जे लाइ असीं माउस सां जॾहिं इस्तेमालु कंदा आहियूं माउस जो, त असां माउस सां उहो हीअं हिते वञी करे मिनिमाइज़ कंदा आहियूं। पर जेकॾहिं तव्हां चाहियो था मां इन्हनि सभिनी खे जेके बि मुंहिंजा ही प्रोग्राम खुलियल आहिनि, ठीकु आहे, जेके बि खुलियल आहिनि, उहे जेके पोयां बैकग्राउंड में बि कुझु खुलियल हूंदा, उहे सभु बंदि थी वञनि, त हिकिड़ी की शॉर्टकट कहिड़ो हूंदो आहे? विंडोज़ D, विंडोज़ दॿाए, विंडोज़ जो बटण दॿाए, ऐं जॾहिं तव्हां D खे दॿाईंदव त तव्हां ॾिसो सभु उहे तव्हांजा प्रोग्राम बंदि थी वेंदा। हाणे जुड़ियल रहो मुंहिंजे हिन चैनल ते, ऐं मूंखे फेसबुक ते बि फॉलो कयो, ऐं मुंहिंजो यूट्यूब चैनल जंहिंजो मां हींअर लिंक शेयर कयो आहे, ऐं हिन जे बि वीडियो सां गॾु मां लिंक शेयर कंदुमि। इनखे लाज़िम तव्हां सब्सक्राइब कयो, छो त यूट्यूब ते तव्हांखे जेके सबक़ हूंदा उहे सीरीज़ में मिलंदा। यूट्यूब ते तव्हांखे उते जेको आहे एपिसोड मिलंदा। फेसबुक ते बि मां सीरीज़ वाइज़ रखंदो वेंदुमि, पर छाकाणि त अलॻि अलॻि सॉफ्टवेयर हूंदा त उन्हनि जी उते मां अलॻि प्लेलिस्ट ठाहे रखंदुमि। त मुंहिंजे हुन पहिरियां वारो जेको मूं वीडियो रखियो आहे, उन जा मूंखे तव्हां 10,000 व्यूज़ कयो, त मां जीअं सही तरीक़े सां पहिरियों लेसन जेको एडोब इलिस्ट्रेटर जो हूंदो, जंहिंमें तव्हां डिज़ाइनिंग जो कमु करे सघो था, त मां उहो ठाहे अपलोड कयां। ठीकु आहे न दोस्तो, सपोर्ट कयो। हीअ जे तव्हांजी थोरी सपोर्ट सां, शेयर सां, मूंखे फॉलो करण सां केतिरा ई सिंध जा नौजवान हीअ कमु सिखंदा ऐं कंप्यूटर जी ॼाण उन्हनि खे ईंदी आहे सिखंदा। ऐं हिन में वधीक मां ॿिया वीडियो रखंदुमि, तव्हांखे डिटेल में ॿुधाईंदुमि, पर शुरूआति कयूं त उनजो फ़ाइदो घणनि माण्हुनि खे थींदो, हज़ारे माण्हुनि खे थींदो।